अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जुगाड़ न्यूज़ तां गॾु मां आहियां मोहब जूणो। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां हिकु नामालूम हंध ते। जीअं नवां शादियुनि जा नवां तरीक़ेकार सां नवां जेके जोड़ा इश्क जा शादी कनि था। पहिरीं 10 रुपए ते थियो, वरी हथ मिलाइण ते थियो। अॼु वरी अचो त तव्हांखे हिकिड़े नए जोड़े सां मिलायूं था ऐं उनखां पुछूं था त तव्हांजी शादी केथी। जी अस्सलाम वालेकुम अदा। अदो वालेकुम सलाम। अदा तव्हांजी ही शादी केथी, तव्हांजी ही केर वेठी आहे, इन हवाले सां तव्हां असांखे ॿुधायो। करायो पंहिंजो ॿुधायो मुंहिंजा भाई। मांजो नालो जुमो जुगाड़ी आहे। हा मां हिकिड़े अस्पताल में सरकारी वियुसि, पोइ मां हिनखे ॾिठुमि। हे हुते परेशान नज़र, हेॾे बि फिरी नज़र, हेॾे बि फिरी। मां चयो शायदि हे बीमार अलाए छा। मां चयो मां हिनजी थोरी हेल्प कयांसि। पोइ मां वियोमांसि, मां चयोमांसि छा मसइलो आहे। चई मूं चयो डॉक्टर खे तव्हांखे ॾेखारिणो आहे। त हिन मूंखे चयो न, मां असल में ज़ेड के खाईंदी आहियां, मूंखे ज़ेड के मिले नथी। पोइ मां जे खीसे में ज़ेड के हुयूं, मां हिनखे 2 खारायूं। 2 खाराइण खां पोइ हिन वरी मुंहिंजो हथु पकड़ियो। मुंहिंजो हथु पकड़े मूंखे चई त मां तव्हां सां शादी करणु थी चाहियां। त मां चयोमांसि ईअं कोन कंदासीं, ऐं मां तव्हांजे माइटनि सां ॻाल्हायूं, ॻाल्हि ॿोल करे। पोइ मां हिनखे चयो, हिन पंहिंजे चाचे सां ॻाल्हायो। पोइ हिन चयो पंहिंजे चाचे खे पोती लाहे पेरनि ते रखियुसि, पर हिन जे चाचे चवणु न कयोसि। वरी मां हिन चयो तूं मां जे पीउ सां ॻाल्हा। पोइ वरी मां हिन जे पीउ सां ॻाल्हायो त हिन जे पीउ मूंखे चयो त हल हल त तो जहिड़े सुञे खे मां पंहिंजी छोकिरी न ॾींदुमि। पोइ हिन पंहिंजो हक़ु कयो, मूंखे घरां कढी, मूंखे हल पाण भॼी था हलूंसि। पोइ असां भॻासूं ॾाढो। पोइ हितां रोड़ी केनाल अॻियां बिरांच अची वियो। हिते असांजो हाणे असां काॾे वञूंसि। पोइ असांखे कोर्ट जी ख़बर कोन्हे। हिन मूंखे चयो पाण कोर्ट में था शादी कयूंसि। पोइ यासीन परियां रक्शे वारो मिली वियुसि। पोइ मूंखे असांखे पुछे काॾे था वञो, ख़ैर त आहे। मां चयो यार असांखे शादी करणी आहे, असांखे कोर्ट में वठी हलीसि। पोइ कोर्ट में वियासीं। उते हीअ वरी असांखे खणी लिखी ऑफिस में, उते वेठा इलाही माण्हू। हुनजो छा मसइलो आहे। मां चयो असां मुंहिंजी घरवारी आहे, असां भॼी पाण में शादी था करणु चाहियूं। पोइ वरी उते वापडा जी ऑफिस हुई। पोइ उते वापडा वारा लाइन सुप्रीडेंट ॿिया सभु वेठा हुआसीं। पोइ उन असांजो निकाह पढ़ायो वापडा वारनि। पोइ वरी असां भई ज़ाल मुड़ुस थी वियासीं। असां ॾाढी सुठी ज़िंदगी पिया गुज़ारियूं। पर मुंहिंजे जान खे ॾाढो ख़तरो आहे। मुंहिंजे घरवारी जा माइटनि मूंखे नाला कोन, कंहिं मां पाण ख़तरो आहे। जी असांखे सूफ़ी मां ख़तरो आहे, ऐं जानू मां ख़तरो आहे, ऐं महबूब मां ख़तरो आहे। असांखे इंसाफ़ु खपे। मुंहिंजे मुड़ुस खे माना मारण जी धमकी ॾिनियूं आहिनि। मां इहा तव्हांखे अपील थी कयां त मुंहिंजे मुड़ुस खे इंसाफ़ु खपे। बसि मुंहिंजी थी वई इंसां मोहबत, इन करे मां शादी कई ऐं मां पंहिंजे घर वारनि खे नथी सुञाणा। मूंखे ख़बर कान्हे उहे केरु आहिनि, ऐं असांखे मारण जी धमकियूं ॾिनियूं आहिनि। जी हा, मां हिनखे ज़ेड की घुरी, उन ते बसि मुंहिंजी हिन सां दिलि लॻी वई, मां शादी कई। न मां तमामु बहितरु सुठो पई महसूसु कयां। हा मां ॾाढी ख़ुशि आहियां पंहिंजे घर वारे सां। मूंखे मां इंतिहाई घणो ख़ुशि आहियां, जेको मां बयानु नथी करे सघां हिन वक़्तु। मूंखे इलाही मोहबत ॾींदो आहे, पंहिंजी जान खां वधीक मूंखे मोहबत कंदो आहे। रक्शे वारो असां पकड़ियो, पोइ रक्शे में वेही असां कोर्ट वियासीं। कोर्ट में पोइ वापडा ऑफिस में जी हा, असां पोइ कोर्ट जा कागज़, निकाहनामा या ॿिए जेके कसमनामो, इहे सभु कागज़ बाबा हे मूंखे वापडार जेको लाइन में सुप्रीडेंट हो न, हे ॾिस, हे असांजो लव मैरिज। हा मां पढ़ियल कोन आहियां न। हे असांजो शादीअ जो सॼो हुन में डेटा लिखियलु आहे। असां जेको निकाह कयो आहे सॼो हुन ते, हे पूरे अमले जो हिन ते हे वॾो साहिबु आहे बिजली वारो, उन साइन लॻी पई आहे असांखे। पर हींअर मां SP साहिब खे ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खे हे अपील मां कंदुमि त मूंखे असांखे एतिरी सिक्योरिटी ॾिनी वञे जेतिरी वज़ीर आज़म जी पंहिंजी माना हो सिक्योरिटी आहे। उनजी असांजे जान खे ॾाढो ख़तरो आहे। ऐं मुंहिंजे ज़ाल खां तव्हां पुछो, असां ॾाढा तमामु घणा ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। पर हींअर असांजा माण्हू जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। असां पंहिंजो पसंदि जो परणो कयो आहे। हीअ असां पंहिंजो निकाहनामो आहे। न हिन निकाहनामे ते ही त मीटर छापियो पियो आहे, 5000 किस्त लॻी पई अथसि। छा लिखियो पियो हिन में? हिन जो जेको कसमनामी जो फीस हूंदो आहे न, उहो हुन लिखियो आहे। हीअ मीटर उनजो फोटो निकिरे करे असांजो निकाह वापडा ऑफिस में पियल आहे न, उनजे करे। साईं हे ॾिस न, हे मां जे वस में ॻाल्हि आहे, न को हिन जे वस जी ॻाल्हि आहे।
हे चवंदा आहिनि आसमान ते जोड़ा ठहंदा आहिनि पोइ मिलण वारो रब जो ज़ात हूंदो आहे केॾी महिल दियागी में तव्हांखे ॾिठो रक्श यार खे माई मिली वई 10 रुपए में त असांखे वाला साईं हे 10 ज़ेड की विझार इहा ऐं ॿियो तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि मां ॿुधाईंदो तव्हां ॿुधायां थो त हे जॾहिं मां हिन सां निकाह कयां पियो त हिन वटि ॾाजो ॿाजो त हो कोन्हे पोइ मुंहिंजे दोस्तनि चयो त मां तोखे गिफ्ट ॾियूं पोइ मां हिन मूंखे चयो मां दोस्त कहिड़ा गिफ्ट ॾींदा पोइ दोस्तनि 5 पैकेट असांखे गिफ्ट में ज़ेड की अञा जेको हे खाए थी शादी खां पोइ ख़ुशी किथे मल्हाई तव्हां असां ख़ुशी पंहिंजे घर में आहियूं असां ॿाहिरि त असांजा दुश्मन काफ़ी ॿाहिरि अञा असां पोइ वेंदा हुआसीं जॾहिं हे असांजो टारो थिए हे जेके असांजा मारा आहिनि हे शैतान जानू ऐं हिन जा जेके अज़ीज़ क़रीब आहिनि ऐं सूफ़ी वारा हे असांजे बंदूक खणी असांखे ॻोल्हींदा पिया वठनि बाबा असां पंहिंजो जॾहिं छोकिरी राज़ी आहे पोइ तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे मां पंहिंजे घर वारी जी जीवन साथी आहे मां हिनखे घुमाईंदुसि फिराईंदुसि हिन जी पंहिंजी ख़्वाहिश आहे तव्हां पुछोसि भले किथे किथे पाण हलंदासीं मूंखे मुमताज़ मलाई जी झलक नज़र आई न इन करे मूं सां शादी कई जी ॾाढो कलाम इलाही काफ़ी सुठा सुठा ॻाईंदा हा इहो बि चवंदो आहे ऐं हो मां हो कलाम ॿुधाई भाउ खे पेरें बि पवंदासीं मां त इहो त हे मां पेरी बि पवंदासीं ज़ाल खे परचाइणो आहे हथ बि ॿधंदासीं पेरी बि पवंदासीं मेड़ बि कंदासीं ज़ाल खे परचाइणो आहे हे असां ख़ुशि आहियूं बसि असांखे तहफ़ुज़ फराम कयो वञे बसि असांखे तहफ़ुज़ खपे असांखे सूफ़ी मां घणो ख़तरो आहे महिरबानी कयो मां इहा थी अपील कयां परेशानी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं धिका खाई रहिया आहियूं असांखे तहफ़ुज़ फराम कयो वञे SP साहिब खे ॿियनि ॾिस हे चवनि था त हे माना हे भॼी शादी छो कई इलाही सारो पंधु भॻासीं पोइ न 10-12 किलो 5-6 किलोमीटर सां भॻासीं हा हाणे जॾहिं माना जेतिरो असां में दम हुयो त हे असां त भॻासीं पर हाणे जेको असांखे ही शैतान हे सूफ़ी हे हिन जा माइट जेके आहिनि उहे मूंखे चवंदा अथव की असां कारो करे मारींदा मां चयो छो बाबा कारो करे मारींदा मां पंहिंजो वापडा कॉलोनी में वापडार जे साम्हूं हिन सां मां निकाह कयो आहे हे मां निकाह नामूं पिया ओ मूंखे नाला कोन था अचनि उन्हनि जा हिकिड़ो मां सुञाणा पियो हुते वज़ीर ख़ासि के लिए आहे न ओ वज़ीर ख़ासि के लिए हुते हुयो लाइन सुबी ओ मूंखे ख़बर न आहे बाक़ी हुते माना अलाए कहिड़ो हो निकाह पढ़ण महिल ओ शाहिद आहे ओ उन मां जो सम्झ निकाह पढ़ायो असां ॿिन्ही हे पाण सूफ़ी हिन जो माइट मोला नवन इन करे उनखे इनकार थियो असांजी शादी ते हो वरी चयो त तव्हां जेको ऐं धमकियूं बि इलाही पियो ॾिए असांखे मारनि जी धमकियूं पियो ॾिए मुंहिंजे घर वारे खे ख़तरो आहे मुंहिंजे सावरनि खे बि ख़तरो आहे हिन मांजे घर वारे खे ख़तरो आहे हे सूफ़ी तो हे वॾो ख़तरनाक माण्हू आहे मां थी चवां सूफ़ी खे गिरफ़्तार कयो वञे असांखे इंसाफ़ खपे महिरबानी कयो जी हा उनजो ज़िम्मेवार सूफ़ी हूंदो ऐं शैतान ॿियो आहे शैतान बि आहे हिकिड़ो हा जानू शैतान उहो बि धमकियूं पियो ॾिए मारनि जी असांखे